नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे उडेरोलाल मां ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ फारसी फार्म जे प्रेमी जोड़ो ॾेवो भील ऐं संदसि ज़ाल पूजा बागड़ी उडेरोलाल स्टेशन पुलिस ऐं नारी जे वारसनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असां कुझु साल अॻु पंहिंजी रज़ा ख़ुशी सां हैदराबाद जी अदालत में प्यार जो परणो कयो, जंहिं बाद नारी जे पीउ बादाम बागड़ी, भाइर लक्ष्मण बागड़ी, अमरलाल बागड़ी, कीमत बागड़ी ऐं ॿिया कूड़ा केस ऐं हरासा करे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त कुझु वक़्तु अॻु बादाम बागड़ी ऐं ॿिनि असां ते मटियारी जी सेशन कोर्ट में पिणु केस दाख़िल कराए, जंहिंखे अदालत सगोरी ख़तमु करायो। हाणे वरी बादाम बागड़ी, लक्ष्मण बागड़ी ऐं ॿिनि पारां हिन वक़्तु बि हाला कोर्ट में केस दाख़िल करायो वियो, जंहिं बाद उडेरोलाल स्टेशन पुलिस असांजे घरनि ते चढ़ाई करे असांजो जिण जंजाल करे छॾियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।